इहो ॿुधाईंदा था छा मस्जिद जे चंदे मां लाइटियूं लॻाइण जाइज़ आहिनि? जेको चंदो मस्जिद जे नाले ते थींदो आहे, मसलन मस्जिद जी पेटी रखियल हूंदी आहे, जुमे में झोली फिरंदी आहे ऐं माण्हू मस्जिद जे लाइ चंदो ॾींदा आहिनि। इन जे हवाले सां तफ़सील इहो आहे त मस्जिद जो जेको चंदो आहे उहो मसारिफ़ माहूद आहे, मतिलबु जिथे उन जे ख़र्च करण जो उर्फ़ आहे ऐं जेके माण्हू चंदो ॾियनि था उन्हनि जे ज़हन में जेके ख़र्च मौजूदु आहिनि उन्हनि मुताबिक़ ई उहो चंदो ख़र्च थींदो। जीअं मस्जिद जो बिजली जो बिल थी वियो, इमाम मुअज़्ज़िन ख़ादिम साहब जी पघार थी वई, अहिड़े तरीक़े ते मस्जिद जे बिजली वारी शइ में का ख़राबी अची वई, सफ़ुनि जी ज़रूरत आहे या को अहिड़ो ज़रूरी कमु करिणो आहे, उहो चंदो उते ख़र्च थींदो। मीलाद शरीफ़ जो ते चरागा करणु, लाइटूं हणणु, मस्जिद के हार सिंगार करणु, सहारणु, इन जे हवाले सां तफ़सील इहो आहे त जेको मस्जिद जो चंदो आहे उन जे ॾींदे अगरि चंदे ॾियण वारनि जे तरफ़ां सराहतनि या दलालतनि इजाज़त आहे। सराहतनि जो मतिलबु इहो जो ऐलान ई इहो कयो वियो त तव्हांजो हीउ चंदो वॾी रातुनि जी महफ़िलुनि में बि इस्तेमालु थींदो, मीलाद शरीफ़ जी महफ़िल में बि इस्तेमालु थींदो, ईअं चई करे चंदो कयो वियो ऐं पोइ माण्हुनि जेको आहे उहो चंदो ॾिनो त उहो चंदो उन्हनि कमनि में इस्तेमालु थी थो सघे जंहिंजे लाइ उनखे जेको आहे माण्हुनि खां वरितो वियो आहे। ऐं दलालतनि जो मतिलबु इहो आहे जो उते पहिरियों खां ई इहो तरीक़ो हलंदो थो अचे, यानी सराहत इन जी न कई वई आहे पर उन मस्जिद जो उर्फ़ आहे उते पहिरियों खां ई हलंदो थो अचे त उते चंदे जो मसरफ़ इहे शयूं बि आहिनि त पोइ उहो चंदो इस्तेमालु थी थो सघे। पर अगरि सराहतनि बि इजाज़त न आहे, दलालतनि बि साबित न आहे, यानी उते इहो तौरु तरीक़ो न आहे जीअं घणी मस्जिदुनि में बाद में उन जो रवाजु थींदो आहे, अहिड़ी सूरत में मस्जिद जो चंदो इन्हनि कमनि में इस्तेमालु नथो थी सघे। आलिम सगोरा फरमाइनि था त आफ़ियत इन में ई आहे त जेके ख़र्च हर महीने जे हिसाब ते न आहिनि हूंदा बल्कि उहे इवेंट वाइज़ ख़र्च हूंदा आहिनि, उन जो चंदो इंतिज़ामिया खे अलॻि करणु घुरिजे। उन सां फ़ाइदो इहो थींदो जो उहो चंदो जॾहिं उन्हनि अलॻि कमनि में इस्तेमालु थींदो त मस्जिद जो जेको चंदो आहे हूअं बि कॾहिं मौसम जे हिसाब सां मस्जिद जो चंदो घटि थींदो आहे, वधि थींदो आहे त ईअं मस्जिद जे लाइ परेशानी थी सघे। इन लाइ उन लाइ अलॻि चंदो कयो वञे या मुख़य्यर हज़रात जेके अमीर माण्हू जिन खे अल्लाह तबारक व ताला माल दौलत सां नवाज़ियो आहे, मस्जिद इंतिज़ामिया उन्हनि सां राब्तो करे ऐं इन्हनि कमनि जे लाइ अलॻि जेको आहे उहो चंदो वठे, चरागा करण लाइ, लाइटूं हणण लाइ, मस्जिद खे सींगारण लाइ, या को बयानु करिणो आहे त मुक़रर साहब ईंदा उन्हनि जी ख़िदमत करणी आहे, या ॿियो जेतिरो बि ख़र्चो ईंदो आहे, न्याज़ लंगर थींदो आहे उन जे अंदरि ख़र्चु ईंदो त इन सभिनी जो आफ़ियत इन में आहे अलॻि चंदो कयो वञे जीअं मस्जिद जे चंदे ते इहो घणो भार न अचे। सोशल मीडिया सिंधी दावती इस्लामी प्लेटफॉर्म्स के लाइक्स फॉलो शेयर कयो, सब्सक्राइब कयो।